संगत नारायण निवाणो है असां पवासर रण कच्छ जी पॉइंट ते मौजूद आहियूं असां पवासर पॉइंट ते मौजूद आहियूं दोस्तों ये हसीन रण जा मंजर पबासरे रण जा मंजर हसीन मंजर शाम लहे पी शाम जे लहण जो खूबसूरत मंजर असांजे साम्हूं आहे। असीं दोस्तनि सां गॾु इन पबासरे रण ते चाह चुकी चाढ़ी आहे, चाह चुकी पियूं पिया ऐं काफ़ी मज़ो बि वठूं पिया। काफ़ी दोस्त घुमण वारा अचनि पिया, टेंट लॻाए वेठा आहिनि। सागर मुखी असांजो जेको दोस्त आहे सरवाण जेको आहे उहो चांहि सर्विस ॾे पियो सभिनी खे। ॿिया दोस्त खे चांहि सां बिस्किट बोड़े खाइनि पिया त केरु चांहि रुखी पिए पियो, मज़ो वठनि पिया मुकमल तौर ते। शाम जे लहण जा मंज़र दोस्तनि सभिनी नाम असां कलाक थी वियो हिते मौजूद आहियूं। रोहित कुमार इन नई गाॾी वरिती आहे इहो गाॾी जो इफ़्तिताह जेको करिणो हो उनजे करे असां हिते पहुता आहियूं। गोश्त वग़ैरह गॾाए मच्छी गॾाए ऐं चांहि जो हाणे बंदोबस्तु उहो चांहि जी चुस्कूं जारी आहिनि। चाचो असांजो हिते पाबासरे ॻोठ जो ठकोर आहे ऐं महाडा नालो आहे ऐं असां सां गॾु आहे ऐं ज़बरदस्त कचेरी थी आहे हिते। असां उठ गाॾो जेको आहे उनखे हिकु माना सकाफ़ती वेस पहिराए ऐं उनखे जेको आहे हिते घुमाइनि पिया ऐं हिकिड़ो सकाफ़त खे माना उजागर कनि पिया। हुनजो बि असां मज़ो वरितो आहे। उन ते असां चढ़िया आहियूं ऐं हिते असां कुझु गेम बि खेॾियूं आहिनि ऐं सकाफ़ती जेको रंग आहे उहो बि पहिरां हिते मोहन जेको मेघवाड़ आहे उहो हिते ज़बरदस्त कमु करे पियो ऐं असां चाहियूं था त माण्हू हिते अचनि ऐं हिन पॉइंट खे बि थोरो वधाइनि ऐं असां सां गॾु ॿिया दोस्त आहिनि जेको ॿ टे पॉइंट असांखे ॿुधाइणु चाहिनि ॻाल्हाइणु चाहिनि त उहो असांखे हिन शाम जे मंज़र में ॿुधाइनि। अच्छा, शयुनि खे हाईलाइट करे उनखे वधीक मशहूरु करण जो मक़सदु इहो कॾहिं बि न आयो हूंदो त असीं हुते वेही करे गंद किचिरो या का अहिड़ी नेगेटिव शइ करूं जेका उहा शइ हाईलाइट थियण जे बजाए वधीक प्रोमोट न थी सघे। दोस्तनि खे गुज़ारिश कंदा आहियूं जेके बि रण घुमणु अचनि था उन्हनि खे इहो अच्छा जेके पाबासरो पॉइंट या गढड़ो रण पॉइंट जेका बि उहे सिलेक्ट कनि, जेकॾहिं उहे हिते फुली इंजॉयमेंट करणु चाहींदा त वाइंड अप करण जे टाइम महिरबानी उन्हनि खे हथ ॿधी इहो अर्ज़ु थींदी त प्लास्टिक या का बि गंद किचिरो साण गॾु खणी वञनि ऐं कंहिं बि सूरत में हिते गंदगी जो अहिड़ो माहौल पैदा न कनि जो ॻोठ वारा या ईंदड़ जेके बि सियाह आहिनि उन्हनि जे लाइ का परेशानी जो बाहिस बणिजी सघे। इन जे करे इहो ई सुभाउ आहे ॾिसो थैली में असां जेको गंद किचिरो जेको हिते कागर वग़ैरह आहिनि उहो असां हिन थैली में विधा आहिनि ऐं ॿियो आसे पासे में ॾिसो अॻी दफ़ा बि असीं आयासीं तॾहिं बि काफ़ी किचिरो पोइ हुननि संगतियुनि जो जेको गंद किचिरो असां मेड़े गॾु करे खणी वियासीं। पर हिन दफ़े बि ॾिसूं पिया त काफ़ी हिते जेको सियाह पहुतल आहिनि ऐं हीअ शाम जो मंज़रु आहे। बसि चंद ई मिंट ऐं बचिया आहिनि जंहिंमें सिज जेको आहे उहो हलियो वेंदो शुरू थी वेंदो। हीअं असांजो दोस्त कमलेश ऐं हितां सां ई असांजो दोस्त प्यारो पहिरीं साईं पंहिंजो दीपक आकाश साहब ऐं शाम जो मंज़र खे पसंदि लाइ असांजो पहिरीं प्यारो खीपा जेको आहे उहो चांहि जी चुस्कियुनि सां गॾु लहण जो मज़ो वठी रहियो आहे ऐं हीअ असां काठियूं वाठियूं सभु गॾु कयूं। राति जो बोनफायर आहे हिते ऐं कचेरी थींदी, हीअ टेंट आहिनि असीं लॻाईंदासीं हाणे शाम जो मंज़र खे कैप्चर करण लाइ। विमल सोनी जेको आहे उहो बिल्कुलु तमामु जानदार तस्वीर कढी रहियो आहे ऐं असीं बि चाहियूं था त संगत हिते अचे ऐं इहो जानदार जेको मंज़र आहिनि हुननि खे बसे ऐं सागर मुखी असां दोस्त गॾाए जे चांहि जो जेको सॼो बंदोबस्तु जेको हो ऐं हुन टूअर खे सॼो हिननि खे सेड़नि में जेको कमु कयो उहो सागर मुखी कयो। सागर मुखी असांखे हींअर ज़बरदस्त चांहि काढ़े असांखे प्यारी ताज़ी चांहि असीं सागर मुखी खां माना कुझु ॿुधणु चाहींदासीं अॼु जे टूअर जे हवाले सां शाम जे मंज़र ऐं रणपट ते। जीअं त इहे मुंहिंजो पहिरियों दफ़ो हिते अचणु थियो आहे। दोस्त गुज़िरियल जेको आहे हफ़्ते विया 31 डिसंबर जेका 2024 जी आख़िरी शाम जेका उहा हिते सेलिब्रेट कई। यकीनन हिते अची ॾाढी ख़ुशी थी त अफ़सोस बि थियो त हिते पहिरीं अचणु खपियो थिए छो त असां पूरी थर जा बि असां अञा वाक़ुफ़ु कोन थिया आहियूं त थर ख़ूबसूरत आहे ॾाढो। सिंध जो हिकिड़ो ख़ूबसूरत इलाइक़ो आहे, माण्हू बि ॾाढा ख़ूबसूरत आहिनि, सपोर्ट कंदड़ आहिनि। बसि ही असीं चाहियूं था त हे
मंज़र जेका आहे या ही ॻोठ पबासरो या गढड़े जा जेके ऋण या जेके मैदानी इलाइक़ा इहे जेके बि हिननि खे सेलिब्रेट करण लाइ हिते अचनि था त विमल वारी ॻाल्हि ॿीहर दोहराईंदुसि त गंद किचिरो वग़ैरह हिते असीं चाहियूं था जीअं कराची जे साहेली इलाइक़नि में उते त गंद किचिरो तमामु घणो हुजे थो। इहो बहितर आहे जो जेके बि शयूं हिते पंहिंजो जेके इस्तेमालु कनि था उहे वापसि जेका आहे उहो पाण खणी वो शॉपर में या ॿिए किथे जेका आहे शहर में किथे कचिरे जे ढेर ते उछलाईंदा। थैंक यू। संगत इहो माना असांजो मस्ती मज़ाक जेको जारी आहे ऐं संगत बिल्कुलु हिते असां देरो जमायो आहे ऐं असां काछनि जो बंदोबस्तु आहे ऐं टेंट बि हाणे लॻंदा ऐं असांजी संगत ॿिया दोस्त सभु हिते पहुता आहिनि। असीं चाहियूं था त संगत में इंजॉय करे। हाँ अच्छा ही रात जा असांजा असां 8 बजे इहो सॼो सेटअप मुकमल करे छॾियो। शाम जो ताईं पहुता हुआसीं। असांखे मुख़्तलिफ़ दोस्त ॿिया घुमण वारा उहो बि काफ़ी मिलिया। असां सागर मुखी खां दोस्त ॿिनि दोस्तनि खां मुख़्तलिफ़ जेको टूरिज़म आहे ख़ासि करे रण कच्छ में टूरिज़म आहे उनजे हवाले सां असां हाल अहवाल कया। उन्हनि जे हाल अहवाल में असां मुख़्तलिफ़ दोस्तनि खां इहो राय पुछी त इहो टूरिज़म खे अञा बहितर कीअं करे सघिजे थो, हिते कहिड़े कहिड़े शयुनि जी जेको आहे अणुंद आहे या हुननि शयुनि खे कीअं पूरो करे सघिजे थो। ख़ासि करे गवर्नमेंट जेको आहे हिननि शयुनि में जेको आहे हाथी वठ आहे। असां वटि हिते काफ़ी रण में दोस्त ईंदा आहिनि उन्हनि जो सुम्हण करण लाइ, राति नाइट स्टे करण लाइ उहो त बंदोबस्तु हूंदो आहे। पर हिते पाणी ऐं ॿियो जेको काठियूं आहिनि जेको राति जो बोनफायर करण लाइ ऐं ॿियो मच कचहरी ऐं रध पचाए लाइ अगरि उहो हुननि वटि गैस सिलेंडर न आहे त ॿियूं शयूं आहिनि त उन्हनि खे पूरा करण लाइ त उहो करे अचनि था, बंदोबस्तु करे अचनि था। पर हुननि लाइ इहो ॾुखियाई थिए थी त हू हिते पहुचण खां पोइ उन्हनि सोचनि था त हिननि शयुनि जो कीअं असीं पूरा करे सघूं था। उनजे करे हिते मक़ामी दोस्त आहिनि कुझु मोहिन मेघवार वारा, इहो उठ गाॾो आहे जेको हुननि खे सकाफ़ती हिकिड़े वेस पाराए करे उहो हिते घुमाइनि था। त हुननि में उहो इहे बि शयूं काफ़ी आहिनि त उहो बहितर नमूने उन शयुनि खे जेको खोट आहे उनखे पूरा करे रहिया आहिनि ऐं उनखे उजागर बि करे रहिया आहिनि सकाफ़त खे। ऐं हीउ हिकिड़ो बहितरीनु पॉइंट आहे, सभिनी दोस्तनि खे घुमणु खपे। ऐं असां बि ॾाढो इंजॉय कयोसीं ऐं दोस्तनि पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमुकारु कयो ऐं काफ़ी हद ताईं जेको शयूं हुयूं जेको असां सामान वग़ैरह हो सभु खणी वियासीं। काठियूं वग़ैरह असां उते ई वरितियूंसीं ऐं जेको मेन्यू हो उहो तमामु बहितरीनु हो। उनमें दोस्तनि तमामु घणो इंजॉय कयो ऐं उन्हनि शयुनि में तक़रीबन कोई खोट कोन अची सघी। ऐं असां राति जो 12 बजे ताईं असीं उते हुआसीं। 12 बजे खां पोइ असीं वरी मोटी आयासीं। असांजी शॉर्ट ट्रिप हो ऐं असांजो कोई उते सुम्हण वग़ैरह जो बंदोबस्तु कोन हो। असां वटि गाॾी वग़ैरह हुई ऐं टेंट हो, असां ॿियो टेंट बि हो, पर असां संगत जो सॼो सेटअप ई हो त पाण राति जो 11 12 या 1 बजे 12 बजे ताईं मोटी ईंदासीं। त इहो ई सॼो सेटअप ईअं ई रहियो ऐं असां उन टाइम ते असां मोटी आयासीं। असां जे सॼे इन टूर में बहितरीनु शेफ्स सां गॾु हुआ। साईं उस्ताद कमलेश जेको गोश्त खे तमामु बहितरीनु नमूने पचायो ऐं ॾाढो मज़ो आयो, ॾाढो इंजॉय कयो असां। एतिरो माना लज़ीज़ ठहियो, तमामु बहितरीनु ठहियो। ऐं असांजो दोस्त सागर मुखी उहो बि तमामु कमाल कयो। असां ॿियनि दोस्तनि तमामु ख़ूब इंजॉय कयो, ॾाढो ज़बरदस्त डांस म्यूज़िक मस्ती। मुख़्तलिफ़ दोस्तनि सभिनी जी पसंदि ते गीत हलिया, उन ते डांस थी ऐं दोस्तनि सभिनी जेको आहे कंट्रीब्यूशन कयो। असां सॼी मानी जेको उन्हनि खां विच में असां स्टार्टर में जेको बारबीक्यू हो उनखे पचायोसीं ऐं बारबीक्यू जो जेको असां उनखे टाइमली जेको 2 कलाक अॻु में जेको हुनखे मैरिनेट करे रखियो ऐं उहो हर दफ़े आऊं हुनखे ठाहींदो आहियां त
त उनमें जेको असां उनखे 2 कलाक अॻु में मैरिनेट कयो त उनजे करे उहो तमामु बहितरीनु नमूने ऐं उहो तयारु थी चुको। ऐं उनखां पोइ जॾहिं इहो दोस्तनि खाधो ऐं दोस्तनि ॾाढो इंजॉय कयो ऐं ॾाढो सभिनी दोस्तनि जेको आहे उनखे तारीफ़ कई त ईअं सभिनी असां दोस्त पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु कयो ऐं सभिनी ख़ूब इंजॉय कयो। उस्ताद विमल बि तमामु बहितरीनु नमूने निभायो। संगत असां रण में मौजूदु आहियूं ऐं काफ़ी इंजॉय कयो। असां शाम खां 4 बजे खां हिते मौजूदु आहियूं ऐं दोस्तनि मुख़्तलिफ़ दोस्तनि सां असां इहो व्यूज़ वरिता त दोस्तनि जो जेको हीउ ट्रिप कीअं रहियो ऐं इहो सॼो सेटअप आहे जेको उहो कीअं रहियो। असां वटि जेको मेन्यू हो उहो बहितरीनु कीअं रहियो। असां टेंट वग़ैरह हो, असांजो नाइट जो जेको सॼो जेको शेड्यूल हो उहो बहितरीनु रहियो। टाइमली जेको शयूं हुयूं सभु उहो थी वियूं। ऐं दोस्तनि जेको मेन्यू में असां जेको वाइट चांवर रखिया हुआ उहो दोस्तनि ॾाढा तमामु सराया, चए त ॾाढो ज़बरदस्तु बहितरीनु थिया। हीअ मटन आहे जेको उस्ताद कमलेश तयारु करे रहियो आहे ऐं ॿियो असांजो बहितरीनु शेफ जेको आहे सागर मुखी ऐं उहो वाइट चांवर ऐं मानी जो बंदोबस्तु कंदो। हीअ असांजो दोस्त रोहित कुमार जेको टेंट अंदरि मौजूदु आहे ऐं काफ़ी थकिजी चुको आहे, उनजे करे आराम में आहे। विमल सोनी जा ट्रैक ऐं मुख़्तलिफ़ दोस्तनि खां असां राया बि वरिता ऐं उन्हनि खां पुछियोसीं त हीअ टिप जे हवाले सां कुझु व्यूज़ ॾियनि। हीअ असांजो टियों दौर शुरू थी चुको आहे ऐं असांजो प्यारो पहिरीं दोस्त सागर मुखी तमामु बहितरीनु नमूने जेको हिन माननि खे पचाए रहियो आहे। असांजो प्यारो दोस्त आकाश जेको हुनखे मख ॾेई रहियो आहे ऐं विमल सोनी हिनखे सॼी ॻाल्हि खे सॼी हिनखे माहौल खे रिकॉर्ड करे रहियो आहे ऐं उस्ताद कमलेश हिनखे ऑब्ज़र्व करे रहियो आहे। हीअ असांजो माहौल सॼो सेटअप आहे। हीअ सॼो तमामु मज़ो लॻो पियो, बहितरीनु लॻो पियो आहे। तेलण इहो पाकिस्तान इंडिया जो बॉर्डर आहे ऐं जो रणकच्छ आहे। रण में असीं मौजूदु आहियूं। राति जा 11 थी चुका आहिनि। संगत आख़िरी जेको मेन्यू आहे मानी पचाए रही आहे। मटन तयारु थी चुको आहे। बारबेक्यू असां फिनिश करे छॾियो ऐं वाइट चांवर आहिनि। संगत आहे कीअं ढकदा ॾियो यार, मतलब फुल्का ठरींदा यार। माल फर्स्ट क्लास माहौल लॻो पियो आहे साईं। तक़रीबन संगत पंहिंजे हिसे जो सभिनि कमु कयो आहे। ख़ासि करे मूं त पंहिंजे हिसे जो वधीक कमु कयो आहे, मूंखे लॻे पियो उनखां सवाइ ॿियो त गॾियल कमु आहे, गॾियल एक्टिविटी आहे ऐं सभु कमु गॾिजी कमु बि करियूं पिया, माहौल सॼे इंजॉय बि करियूं पिया। ऐं हीअ रण जो कच्छ जेको आहे रण जो कच्छ न कच्छ जो रण रण कच्छ आहे। इहो ॾींहुं असांखे मां कुझु टकरायो वीचारा ॻोठाणे ते
पोइ मिड़े उन्हनि पंहिंजे हिसाब सां वरितो पर वरी बि हिननि रोज़ी थी वेंदी अचो बि कहिड़ी माण्हू दादा असीं त पंहिंजो माण्हू टेकजे कमाए पंहिंजो असीं वेंदा आहियूं न नीलम कश्मीर वश्मीर वेंदा आहियूं उते बि असीं बाबा ईअं टे इन करे पंहिंजा माण्हू ठीकु आहे जे कमाइनि सुठी ॻाल्हि आहे बाक़ी प्यारो है रण घुमण गया वर्षो रण गया उते इहो असांजो मख उस्ताद आकाश